अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। प्यारा बारो थोड़ो ज़ोर सां जवाब ॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिल्कुलु। ऐं मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस शो में मां आहियां मुंहिंजो मेज़बान सोहराब सूमरो। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि ऐं GFS बिल्डर्स। माशाल्लाह लाफ्टर हाउस शो जी जेका कामयाबी आहे उहा तव्हांजे बदौलत आहे जेके असांखे ॾिसो पिया। नाज़रीन ख़ासि करे जेके ॿाहिरि मुल्कनि में असांजो यूट्यूब ते चैनल आहे धरती TV ऑफिशियल, उन ते जेके तव्हांजा कमेंट्स अचनि पिया, उन्हनि खे ॾिसंदे असां पंहिंजे हिन शो खे अञा सुठे खां सुठे बणाइण वञण जी कोशिशि कयूं पिया। केतिरो सुठो बणाए सघिया आहियूं हिते जेके हाज़रीन वेठा आहिनि इन्हनि जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं। ऐं हाज़रीन में आहिस्ता आहिस्ता थोरो इज़ाफ़ो थींदो पियो वञे, ख़ुशी बि थिए पई, पर मसइलो इहो आहे जो थोरो SOPs जो थोरो ख़्यालु रखिणो थो पए। इन करे असां थोरा छिटिरा करे विहारिया आहिनि माण्हू, त जीअं तव्हां पाण खे बि बचायो, असांखे बि बचायो इन वबा खां। अलाह साईं ख़ैरु कंदो। माशाल्लाह ताहिर आरई साहिबु, कल्ह मां टियों ॾींहुं अख़बार में ख़बर पढ़ियमि हिकिड़ी, त गवर्नर हाउस में, असांजे सिंध जे गवर्नर हाउस में सेक्रेटरेट में 103 मुलाज़िम अहिड़ा भर्ती कया विया आहिनि जिन जो न शनाख्ती कार्ड सिंध जो आहे न डोमिसाइल सिंध जो आहे। मां हुननि खां पुछियो त साईं इहो छा चयो? इहा ई त तब्दीली आहे। ऐं ॾिसो त माना उन्हनि जो शनाख्ती कार्ड बि तुंहिंजो न आहे, डोमिसाइल बि तुंहिंजो न आहे, पोइ बि उन्हनि खे नौकिरी मिली थी वञे, जॾहिं त असांजो शनाख्ती कार्ड बि सिंध जो आहे, डोमिसाइल बि सिंध जो आहे, असांखे नौकिरी मिले कोन थी। इन करे हाणे मूंखे लॻे थो त असांखे बि को बांग्लादेश जो शनाख्ती कार्ड ठाराइणो पवंदो या अफ़गानिस्तान जो ठाराइणो पवंदो, पोइ मथां कुझु थी वञे असांजो। बहरहाल अॼु असां वटि तमामु बहितरीन महिमान जीअं ईंदा आहिनि, अॼु बि असां वटि ईअं ई वज़नी ऐं हेवी महिमान आयल आहिनि। तमामु ज़बरदस्त शाइर बि आहे हिकिड़ो असां वटि, ऐं हिकिड़ो म्यूज़िक कंपनी जो मालिक हुयो पहिरियां, ऐं हाणे सियासत में अची वियो आहे, ऐं नून लीग सां हुननि जो तालुक़ु आहे। मां हुन महिमाननि खे घुराईंदुसि, पर उनखां पहिरियां जेके मुंहिंजा वरी पाड़े में कुझु जहिड़ो थी पियो आहे, कुझु पार्टियुनि जा माण्हू रहंदा आहिनि, उन्हनि चयो त असांखे बि इन प्रोग्राम में घुराए इनवाइट कर। मां चयोमांनि बाप पहिरियां तव्हां कुझु थी वञो त पोइ तव्हांखे घुराईंदुसि, तव्हां त फ़िलहालु वर्कर आहियो। पर चवंदा न साईं वर्कर आहियूं, कॾहिं न कॾहिं MNA MPA बि थींदासीं, पर बसि अची विया ॾिठ, हिते विढ़ंदा विढ़ंदा हिते बि अची विया। साईं तव्हां पैसा ॾेई करे छो था नारा हणायो? पैसा ॾेई करे नारा छो था हणायो? कारकुन आहियां न गॾु मूंसां। कारकुन गॾु न आहिनि, तव्हां पाण कारकुन आहियो? हा। त ॿिया कारकुन किथे आहिनि? मां पंहिंजे इलाइक़े जो सदर आहियां। इलाइक़े जा सदर आहियो? जी। छाजा? पीपुल्स पार्टी जो सदर आहियो? हा। यूथ विंग में आहियो तव्हां या मर्कज़ में आहियो? मां आहियां विंग में आहियां। विंग में आहियो? आओ। यूथ विंग में? आओ। तव्हां यूथ त न आहियो? बाक़ी छा आहियां बाक़ी? जवान त न आहियो? अच्छा, जवान खे सॾींदा? हा। मां अधड़ में आहियां। अधड़ में? अधड़ जेके जवान हूंदा आहिनि उन्हनि में आहियां। साईं न हेॾा न होॾा। हा साईं तव्हां हिते ईअं अची आयो तकड़ में, असां वटि सुठा सुठा महिमान ईंदा आहिनि, MNA MPAs मिनिस्टर। पहिरियों असांजो करंदा इंटरव्यू। तव्हां इंटरव्यू कयां? हा, असांजे जहिड़े कारकुन खे बि घुरायो, वफ़ादार कारकुन। साईं हाणे शो सॼी दुनिया में ॾिठो वेंदो आहे, माण्हू ॾिसंदा आहिनि। छा चवंदा त तव्हां सनग्लासिस पाया आया अंदरि स्टूडियो में? चश्मो त लायो न? थोरो मुतबर बि लॻो न, चश्मे सां ख़बर त पए त कारकुन आयो आहे। थोरी वेहो, वेठा कीअं आहियो? थोरो तमीज़ सां वेहो, ॿियो बि माण्हू को वेही सघे। कीअं? खमीस त पातल आहे, कीअं कहे खमीस था विया? न तमीज़ सां वेहो। तमीज़ सां? हा तमीज़ सां वेठा आहियूं। चलो माल ॾे हाणे हेड़ाई न, पाण हथ सां हेड़ाई। भुट्टो तव्हां पीपल्स पार्टी सां तालुक़ आहे? जी। अच्छा, हिन वक़्तु जेको PDM सां इतिहाद? PTM सां PTM ज़िंदाबाद, PTM इतिहाद ज़िंदाबाद, PTM ज़िंदाबाद। सवाल त पुछनि ॾियो, PDM सां तव्हांजो जेको इतिहाद? PTM आहे। PDM जो सरबराह केरु आहे? PTM आहे। PDM छा आहे? छा आहे? PTM आहे। PDM छा आहे? ज़िंदाबाद आहे। PTM बिलावल भुट्टो आहे। PTM साईं उन में त मरियम नवाज़ आहे। PTM ॿियूं आहिनि 2-3 पार्टियूं, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? पीपल्स पार्टी उहा त तव्हांजी पार्टी आहे न? राशिद बाबू सुमरो ज़िंदाबाद, राशिद बाबू सुमरो ज़िंदाबाद, राशिद बाबू चओ न पुट ज़िंदाबाद, राशिद बाबू। साईं हे ॿियो JU आहे। फज़ल रहमान ज़िंदाबाद, फज़ल रहमान ज़िंदाबाद, तुझो मान मुझो मान, फज़ल रहमान। साईं नाराए भुट्टो, नाराए DVM। हाँ PDM वाट क्या
हेठि कर ॻाल्हाइण खे छो ॿाहूं छा थियूं कनि तव्हांखे? हे छा पर सेलून अधई छा ख़ुदा ख़ुदा साईं मौली साहब तव्हां JUI जा अॻुवाण आहियो? जी साईं सिंध में तव्हांखे उहिदो आहे कोई JUI में? साईं उहिदा वॾा आहिनि अच्छा ॾाढा उहिदा आहिनि छा एतिरा आहियो उहिदा आहिनि। छा आहियो तव्हां हिते? मां इंसान आहियां हिननि ॿुधायो त जे ज़िले जी सदर आहे साईं। तव्हां असां सदर आहियूं PTM जिंदाबाद हा साईं हा अरशद महमूद जिंदाबाद अरशद महमूद न बाबा राशिद ओ महमूद। सिंगरा वो सिंगरा नालो अॻिते पहुचे थियो आहे फज़ुर रहमान जिंदाबाद आहे साईं। असांजी हुकूमत आई न हा त रखोला ते बाक़ाइदे मतिलबु त असां वॾो असां माण्हुनि खे अवाम हिन खे वक़्तु सुख ॾींदा PDM सां तव्हांजो इतिहाद आहे? उन सां इतिहाद आहे। PDM छा आहे? ॿुधो न इतिहाद यकीन मुअज़िम ऐं उन खां अलावा घणो कुझु आहे। यकीन मुअज़्ज़म। हा मुअज़िम इन मां इहा ॻाल्हि कयां थो त असांजी पार्टी में जंहिं महिल असां आयासीं इस्लामाबाद में एतिरा असांजा माण्हू कारकुन गॾु हुया जो तव्हांखे मां छा ॿुधायां। न ॿुधायो बसि छॾियो। न न ॿुधायां थो न, न, छॾियो, न ॿुध ॿुध। त सही न लांती न ॿुध ॻाल्हि ॿुध। हीअ ॻाल्हि इहा आहे त रश हुजे वॾी हा। माना असां लॉन्ग मार्च बि कयोसीं। पूछे से लुंगी मिली? हा लुंगी मिली न मिली हुते तव्हांखे? छॾियो हिन ॻाल्हि खे। अच्छा बाक़ी रखोला ते असांजो माना हुकूमत ईंदी न पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांजो माना मोटिव छा आहे? साईं मौक़िफ़ ईअं आहे त असां चऊं था न मौक़िफ़ न मोटिव। हा मोटिव छा आहे तव्हांजो? व्हाट इज़ योर मोटिव ऑन योर पार्टी? सर माय पार्टी इज़ द ऑल जमहूरियत डेमोक्रेसी एंड द पीपल ऑफ द वर्कर। छॾियो साईं छॾियो अंग्रेज़ खुटी वेंदी। तव्हांजो कमु न आहे इडियट। तव्हां मूंसां हू माण्हू मोतबर ॻाल्हाए थो तव्हां न ॻाल्हायो। नारायण भट्टो नारायण भट्टो बिलाल भट्टो जिंदाबाद। केरु अची वरी? का ॻाल्हि कोन्हे अप्रैल मार्च कनि क्विक मार्च कनि या लॉन्ग मार्च कनि को फ़र्क़ु नथो पए। का ॻाल्हि ई कोन्हे का भली जेकॾहिं कुझु बि कनि वरा असेंबली कराइनि वरा इलेक्शन कराइनि वोट असांखे मिली वेंदो। साईं तव्हां परेशान न थियो चरिया थी विया केरु साईं? PTI वारा हिकिड़ो मिंट फालतू माण्हू सां ॻाल्हाए हिकिड़ो मिंट। साईं अर्ज़ु पिया कयो तव्हां। नारायण भट्टो PTM जिंदाबाद। साईं PTM। छा आहे रुगो कन में माण्हू किराए ते माण्हू था घुरायो तव्हां बि साईं असांजे प्रोग्रामनि में घुरायो घटि में घटि थोरो स्मार्ट माण्हू घुरायो। हाणे अहिड़ा हुकूमतुनि में माण्हू न ॿार बि डिॼी था वञनि टीवी खां पाड़े अलाए केरु आहे। इशारो न करे ॻाल्हायो इशारो न करे ॻाल्हायो। साईं तव्हांजो तालुक कहिड़ी पार्टी सां आहे? साईं PTI सां आहे। PTI। PTI तव्हां PTI डिफॉल्टर पार्टी। गॾु कीअं वेठा हो तव्हां हिते? साईं असांजो नज़रियाती जहिड़ो आहे ज़ाती न आहे। अच्छा ठीकु आहे न असां ज़ाती आहे। विजन वास्ट कयो तव्हां। असां हे ऐं मां पाण में दुश्मन न आहियूं असांजे नज़रियाती जहिड़ो आहे। अच्छा नज़रियाती मुखालफ़त कयो। ॾिसां हिते हे असां तुंहिंजे वारो केरु नारो हणे थो हिते तुंहिंजे लीडर जे लाइ? हा असां नारा हणंदा हिते नारायण 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 जिंदाबाद। साईं भुट्टे साहब त बग़ैर पैसनि ते बि नारो लॻी वेंदो भलो माण्हू हुयो पर मसइलो इहो आहे हाणे जेके हिननि जा काकड़ा ऐं हिननि जा पैसा ऐं अनक़रीबन ख़तमु करण वारा आहियूं। अच्छा अनक़रीबन तव्हां ॾिसंदो हे सभु जेलनि में ॾिसंदो तव्हां। साईं छा कयो अथव तव्हां? जेके चओ पिया जेल में वेंदा उन्हनि खे तव्हां ॿाहिरि मुल्क मोकिले छॾियो। तव्हां कंहिंजी पार्टी आहियो भला? मां त न कहिड़ी पर पार्टी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो छोकिरा ॻाल्हि ॿुधो। जॾहिं हिननि चयो त असां तव्हांखे NRO न ॾींदासीं हथ सां उन्हनि माण्हुनि खे वरी भॼाए छॾियो। NRO छा आहे साईं? NRO तव्हांखे नथो अचे त पोइ आङूठी लाइ हो स्टाइल। व्हाट इज़ द डेफिनेशन ऑफ NRO? NRO तव्हां पढ़ियलु हुजनि बुक्स रखिया अथव तव्हां रीड कयो NRO छा आहे। साईं बाहिरि लॻा छा थियो? साईं खैराती मानी अञा हेॾी दुनिया में आहिनि मां ख़ुदि साईं खैराती मानी खणी हा साईं अचो था अचो साईं NRO असांखे सम्झ में नथो अचे। हुकूमत चए थी असां NRO न ॾींदासीं हिननि सियासतदाननि खे। सियासतदान चवनि था असां हुकूमत खे NRO न ॾींदासीं। इहो आहे छा? NRO आहे न साईं। अकट बकट नूर अकट बकट NRO आहे। नूर NRO आहे। मार हूअं साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पाण में वेठा आहियूं NRO हिननि खे त का ख़बर न आहे। हक़ीक़त इहा आहे तव्हां केॾो बि टाइम वेस्ट कंदो हिननि खे ख़बर न पवंदी। छा आहे NRO छा आहे छा? NRO जो मतिलबु आहे न्यू रिकन्सिलेशन ऑर्डर जेको परवेज़ मुशर्रफ ॾिनो हुयो नवाज़ शरीफ़ साहब खे। बस चेक पियो कयां तव्हांखे। साईं ॻाल्हि ॿुधो न PTM जिंदाबाद। ॻाल्हि त ॿुधो
तूं होॾे वेह साईं, इहो जहिड़ो केरु न आहे कंहिंखे- बाबा, वे गुजराती कोई ख़िलाफ़ कंहिंखे आहे। नथो ॾे ज़मानो न आणो तव्हां वटि जेतिरा माण्हू आहिनि त असां वटि बि आहिनि साईं वटि बि आहिनि पर साईं जेको यूटर्न वारा माण्हू आहिनि कूड़ा माण्हू आहिनि ज़बान साईं हिकिड़ी- ॻाल्हायो ख़्याल सां साईं साईं, मां त असां नथो ॻाल्हायां, बदतमीज़ ॻाल्हि- कूड़ा माण्हू। अटेंड कयो साईं साईं। तव्हां असांजे लाइ ॾिसो मौलवी साहब आयो असांजा क़ाबिल एतिराम आहियो। अचल बाबू, असांजा जिंदाबाद, वॾा आहियो। जिंदाबाद, मां मञा थो। जिंदाबाद। मां मञा थो असांजा घणा तव्हां पढ़ाईंदा आहियो। साईं- हा साईं जीए भुट्टो ज़िंदाबाद भुट्टो पर ॻाल्हि त ॿुधो वर्कर त पाण में न मिड़ो ग़लति ॻाल्हि कयो मां मञा थो। था उन्हनि माण्हुनि खे विया वेठा आहियो जंहिंसां असां न वेंदा आहियूं साईं उहो पाण अची वियो आहे न असां साईं, जॾहिं तीर बिजा अबो ओ दुश्मन अथई अम्मा दिल तीर बिजा असां ॿई इतिहाद थी वियो आहे असां जूं ॻाल्हियूं हलनि थियूं साईं बियो, साईं बियो। असांखे साईं जी हुकूमत खे केराइणो आहे हिननि जेके ज़बानी लफ़्ज़ ॻाल्हाया उन्हनि ॻाल्हियुनि ते ही न बीठा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया उन्हनि हिननि गंदा लफ़्ज़ ॻाल्हाया गारियूं ॾिनो उहे तव्हांखे कीअं साईं ॿुधायो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो असां अञा जीअं असांजी पार्टी जीअं इक़्तिदार में आई आहे असां पंहिंजो पाण खे हिननि खां रुगो बचाइण में पूरा आहियूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो कमु करणु ॾिनो किथे थो वञे हिते रुगो मुखालफ़त खे फेस करिणो आहे हर इल्ज़ाम जा जवाब था ॾींदा तव्हां बि हवाला था कयो कमु कहिड़ो कयो अथव कहिड़ो कमु कयो इहा अथव? ॻाल्हि सही था कयो तव्हां बेरोज़गारी हिननि ॾिनी पेट्रोल हिननि वधाया गैसियूं हिननि वधायूं मतिलबु त जेके हिननि ॻाल्हियूं कयूं उहे छा यार ग़रीब ऐं मर साईं रहा इन खां बसि कर, मूंखे ॻाल्हाए ॾे न। इन खां अॻु में संगे मरमर जो सॼो ठहियल हुयो सेटअप इहे न कयो साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां हाली जंहिं तरीक़े सां असांजी पार्टी साईं आई आहे न पाण में वेठा आहियूं असां हे सॼो किचिरो साफ़ था कयूं अच्छा हेतिरे 70 सालनि जो जेको बि हेॾो मलबो किरियो आहे हिते किन गंद थियो आहे उहो हाणे 4-5 साल में साफ़ न थियो उहो किन छा हिननि कयो आहे हिननि त न कयो आहे पर हे उन टाइम ते छो न पिया अचनि रोडनि ते न साईं रोडनि ते अचनि हाणे उन टाइम इहे धरणा त तव्हां बि हया हाणे पीटीआई रोडनि वारनि ते बि असां हया बिठायूं। जॾहिं नवाज़ हाणे शरीफ़ बिठायूं साहब जी रोडनि हुकूमत ते। हुई न साईं ॾिसो तव्हां हर बुर तारो कढी विझंदो मुंहिंजो हर तव्हांजे राति खिलाफ़ असां नाराज़ भुट्टो जी भुट्टो हा साईं असां तव्हां सां गॾु आहियूं असां गॾु आहियूं मुंहिंजा साईं बाबा। वियो त सही ॾिसो हिकु त साईं, तव्हांखे ख़बर ई न आहे त पीडीएम छा आहे एनआरओ छा आहे पोइ बि तव्हां नारा हणो था रुगो तव्हां नॉलेज त या रखो न लीडरनि खे ख़बर हूंदी साईं, आहे कारकुननि खे हाणे न हूंदी ॻाल्हि आहे ॿुधो न असां ॻाल्हि हेॾो पब्लिक 25 करोड़ आवाम आहे असां एनआरओ यादि कंदा अचूं या पीडीएम या ॿिया माण्हुनि जा मसइला हल न कयूं कहिड़ा मसइला हल कंदो माण्हू असां हिकिड़ी ॻाल्हि कयूं माण्हुनि जा मसइला हल कयूं था जेकॾहिं असां इताद कंदासीं हिन हुकूमत खे डिज़ाल्व कंदासीं केरींदासीं असेंबली में आवाज़ु उतारंदासीं जेकॾहिं आवाज़ु न थियो त असां पाण उथी हलिया वेंदासीं ठीकु आहे बसि तव्हां वञो छो वञो असां छो वञो न, पार्षद बाबू ज़िंदाबाद नाराज़ भुट्टो जी भुट्टो बिलावल भुट्टो जिंदाबाद साईं तव्हां इन खां थोरो अलावा साईं ॿियो कुझु छा कंदा इंतज़ारु कयो या तव्हां दिला तीर बिजा अबो ओ दुश्मन अथई अम्मा दिल यो खिलो छो था साईं तव्हां मौली साहब साईं सॼो लतीफ़ो ठहियलु आहे यकीन कयो न लतीफ़ो ठहियलु हिनखे ॾिसी करे खिलाईंदी आहे माना तव्हांजी हुननि जी हुकूमत सां इख़्तिलाफ़ आहे न त इहा हुकूमत केरायूं असां असांखे हुकूमत करायो आहे हिननि खे वॾनि माण्हुनि जो वॾनि पार्टियुनि जो हथु आहे जेकॾहिं हिननि जो हथु न हुजे न हे ॿुड़ी मार्क आहे अच्छा ॿुधो आहे त जेयूआई वारनि पीपल्स पार्टी वारनि नून लीग वारनि इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं पंहिंजे क़ाइदीन हा खे सही असां ॾिनियूं आहिनि कारकुन ॾकनि बि था साईं अच्छा असां कारकुननि बि ॾिनियूं ऐं आहिनि पीटीआई वारनि वरी ऐलान कयो आहे त जेको बि इस्तीफ़ा ॾेई करे असां वटि अचे असां हुनखे उमिरि जी टिकट ॾींदासीं मौली साहब साईं उमिरि जी टिकट ॾींदा बिल्कुलु मां त इहो थो चवां त आज़ादु उम्मीदवार उथनि हिननि जूं इस्तीफ़ाऊं पयूं अचनि उहे अचनि उहे अचनि न पर तव्हां कमु त ॾेखारियो न जेकॾहिं तव्हांखे असां सपोर्ट कयोसीं तव्हां पार्टीअ में आया हो अवाम खे ख्वाब ॾेखारियो त उन्हनि ते त बीहो न हिकिड़ी टेडी पाई मूंखे ॿुधायो जेको हिननि कमु कयो हुजे। ताज़ो साईं पीटीआई पेट्रोल बि वधाए छॾियो आहे 3 रुपया ऐं डीज़ल इहो बि कमु आहे वधाए न छॾियो हा इहो कमु आहे पेट्रोल वधाए थो तव्हां अमेरिका वञो 3 रुपया लीटर आहे 3 रुपया 3 रुपया लीटर इहो कॾहिं न अमेरिका वियो तव्हां अलाही सही असां वेंदा आहियूं अमेरिका तव्हां वेंदा आहियो अमेरिका साईं छा करणु वेंदा आहियो? साईं वई या त वई हिते ई छो थी वहे साईं साईं हाणे इमरान ख़ान चवंदो हुयो त मैं इनको रुलाऊंगा हा ऐं वाक़ई तव्हांखे रुआरे थो हाणे रुआरो अथई मार का पवंदसि रुआरे नाच कयो अथई असांखे त जीअं सॼो ॾींहुं घर जे ॿारनि जो सोचूं या हिन जो सोचूं साईं असांखे अहिड़ी तकलीफ़ न असांखे जमहूरी विसरी वई नाराज़ सिरी आहे जुमिन त हणो नाराज़ भुट्टो असल में असां तव्हांखे संजीदा करण आया आहियूं तव्हां संजीदा थियो केसि ताईं जुमरू तरक़ी करणी आहे संजीदा खे छा कंदासीं पुट बुख मरूं था इहा बि ॻाल्हि सही थो करे नाराज़ भुट्टो हाड़ ऐलान थी न मञियुमि
साईं तव्हां त पाण में इतिहाद थियो, तव्हां छो था विड़ो पाण? असां पोइ अलाए छो छोकिरे जो छा ख़बर नथी हे पई। मां मञा थो स्क्रिप्ट कोन्हे पर कुझु त ॻाल्हाए। न साईं साईं जा नवां सेल पयल आहिनि न तॾहिं हले थो। माना तव्हांजो मक़सदु छा आहे आख़िर, मंशूर छा आहे? असांजो मक़सदु मंशूर इहो ई आहे, ॿुधाए असांजो मक़सदु ऐं मंशूर इहो आहे त साईं जी पार्टी हा ॿुधाए ॿुधायो न ॿुधायो ॿुधायो न साईं, गौर सां सिखो। असांजो मंशूर छा करण था वञो? साईं बदतमीज़ माण्हू आया त नारायण भुट्टो जी सही अचो चलो साईं साईं ॻाल्हि त ॿुधो। न साईं मां हुनखे थोरो ॿुधाया त सही न चलो ना साईं बाबा बाकी नहीं दो जलील थी वेंदा रूबरू। अचो साईं अचो। तव्हांखे उहा ॻाल्हि बाबा न असां पाण में पाड़ेसरी बि आहियूं पर पार्टियूं असांजूं अलॻि अलॻि आहिनि। अच्छा न मतिलबु सोनी संधीअ में ॻाल्हि ॿुधायो, असांजो सॼो इताद आहे अवाम खे बेवकूफ़ करणो बस। मां पीटीआई जो आहियां, अच्छा हे जेयूआई जो ऐं दोस्त पीपल्स पार्टी, असां पाण में दोस्त बि आहियूं दोस्त। पर असांजो आहे नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि, ज़ाती न आहिनि। ज़ाती न आहिनि, अञा संगाती बि थी जी। त ही हुया असांजा पाड़ेसरी ऐं मौजूदु हाज़रीन ऐं नाज़रीन। हाणे असां वटि तमामु बहितरीनु सिंगर मौजूदु आहे, सो असां चाहींदासीं त उन सिंगर जो प्यारो आवाज़ु तव्हांखे ॿुधायूं। तमामु बहितरीनु आवाज़ जी मालिक आहे, तमामु ख़ूबसूरत, ऐं उनजो जेको तालुक़ु आहे उहो बि उन घराणे सां आहे। फराह शाहीन जी वॾी धीउ आहे, उन खां पहिरियां उन्हनि जूं 3 धीअर आहियूं, पाण बि आहियूं असांजे शो में। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे मारवी बख्तावा। सूफी जे सोज साज के समझण त ॾुखियो आ, सूफी जे साज के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। सूफी जे सोज साज के समझण त ॾुखियो आ, सूफी जे सोज साज के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में, जलवो नजर में, हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में, जलवो नजर में, जलवो नजर में। इन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आ, मोहब्बत मिजाज के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। पाण ॻोल्हींदड़ हथ पाण खे ॻोल्हण, हथ पाण खे ॻोल्हण, पाण ॻोल्हींदड़ हथ पाण खे ॻोल्हण, हथ पाण खे ॻोल्हण, हथ पाण खे ॻोल्हण। हिन हमदम हमराज के समझण त ॾुखियो आ, हिन हमदम हमराज के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। ही केर अता जे त अंदर में पियो बोले, अंदर में पियो बोले, ही केर अता जे त अंदर में पियो बोले, अंदर में पियो बोले, अंदर में पियो बोले। अल्लाह जे अल्लाह जे अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ, अल्लाह आवाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। सूफीअ जे सोज साज के समझण त ॾुखियो आ, सूफीअ जे सोज साज के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के
जी नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां मोटी आयासीं पर ताड़ियूं थोड़ियूं घटि ॿुधण में आयूं, अलाए छो सी वधी वियो आहे शायदि। भरपूर ताड़ियूं, महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं उन्हनि असांजे जेके स्पॉन्सर करण वारा उन्हनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन कयो आहे, अमरेली स्टील ठाहिण वारनि ऐं GFS बिल्डर्स असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। त हाणे जीअं त मोज़ हाज़रीन ऐं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायो त ब्रेक खां पोइ असां वटि तमामु हेवी महिमान अचण वारा आहिनि। हेवी मां इन करे चयुमि जो उहे तमामु घणा वज़नी बि आहिनि ऐं जेॾा उहे वज़नी आहिनि एॾी वॾी कदावर शख़्सियत बि आहिनि। हिन वक़्तु क़ौमी असेंबली में मेंबर आहिनि नेशनल असेंबली, अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहिया आहिनि असांजा हरदिल अज़ीज़ दोस्त खियलदास कोहिस्तानी। साईं पूरो सोफ़ो तव्हांजो आहे, सेंटर ते वेही रहो आराम सां। अच्छा असां अॼु माशाल्लाह 52-53 असांजो इहो एपिसोड आहे ऐं इहो सोफ़ो असां ठारायो तव्हांजे लाइ हुयो। अच्छा त खियलदास कोहिस्तानी उन लाइ 2 माण्हुनि वारो सोफ़ो हिकिड़े जे लाइ काफ़ी आहे। अॻियां सेठ काफ़ी वज़न रिड्यूस करे वियो आहे। हा साईं, उहो ज़ाहिर आहे पंहिंजे क़ाइद जे चवण ते हिननि वॉक शुरू कई हुई, वॾी एक्सरसाइज़ शुरू कई आहे ऐं हाणे कुझु माशाल्लाह स्मार्ट थी विया आहिनि। त असां वटि खियलदास कोहिस्तानी साहब मौजूदु आहिनि। असां वटि हिकिड़ो ॿियो महिमान बि आहे, तमामु बहितरीनु शाइर आहिनि। शाहबंदर जाती सिजावल इन्हनि ज़िलनि सां उन्हनि जो तालुक़ु आहे। लाड़ जा तमामु बहितरीनु शाइर, कोई सिंध जो अहिड़ो फ़नकार न आहे जीअं उन्हनि जी शाइरी न ॻाई आहे। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे अशरफ शायर। सियासतदान ऐं असांजा अॻूणा चई सघूं था त म्यूज़िक कंपनी जा मालिक बि अची विया आहिनि ऐं असां वटि शाइर बि अची वियो आहे। MNA आहिनि साईं, जिन वटि टाइम तमामु घटि हूंदो आहे, तक़रीबन इस्लामाबाद हूंदा आहिनि, कराची में कॾहिं कॾहिं नज़र ईंदा आहिनि या लाहौर में बिल्कुलु। त इन करे असां हिननि जो वक़्त जो फ़ाइदो वरितोसीं जेके कराची में आया। त खियलदास कोहिस्तानी साहब छा पियो थिए अॼुकल्ह? अॼुकल्ह जलसा पिया थियनि। तव्हां ॾिठो त 16 अक्टूबर खां गुजरांवाला में जलसो शुरू थियो। जी जी जी। कराची, कोयटा, पेशावर, मतिलबु हुकूमत जे वञण जो इंतज़ार पियो थिए। हाणे लाहौर जो आख़िरी जलसो करे अॼु पहुता आहियूं हिते। माशाल्लाह माशाल्लाह, लाहौर जो जलसो ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह, एॾी वॾी पब्लिक हुई हुते। पर सौरभ हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त जीअं हुकूमत खे जेकी PTI वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे, हिन खे महांगाई नज़र नथी अचे। पाकिस्तान में महांगाई थी वई आहे। जीअं हिननि खे तेल महांगो मिले त उहो नज़र नथो अचे, जीअं डॉलर महांगो थी वियो नज़र नथो अचे, तीअं हिननि खे जलसो बि नज़र नथो अचे। मज़ेदार ॻाल्हि तो ही जेके हुकुमरान आहिनि न, हे हुकुमरान अंधा बि आहिनि ऐं ॿोड़ा बि आहिनि। ॾिसो न, अञा असांजे शो जे लाइ चवनि त हिन वटि माण्हू न ईंदा आहिनि त उहा हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे। पर हाणे जलसो हुयो एॾो। न, तव्हांजो शो ताहिर आरई साहिबु तमामु सीनियर प्रोड्यूसर आहिनि ऐं उनजो सिंधी मीडिया में ज़ाहिर असां माज़ी में गॾु कमु बि कयो। ऐं तव्हां जेकी टीम आहे सॼी तव्हांजी माशाल्लाह हिन वक़्तु सिंधी मीडिया में मां सम्झां थो बहितरीनु शो आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मां लाहौर में इन ई जेको तव्हांजो स्टाइल आहे 2 शो करे आयो आहियां। मज़ाकरात में ऐं GNN से तारों से करे बातें। सो ही 3 शो मुंहिंजे ख्याल में हिकिड़े ई महीने में लॻे थो हलंदा। बिल्कुलु साईं, हूअं बि हरदिल अज़ीज़ शख़्सियत आहे। सभु माण्हू चाहींदा आहिनि त खियलदास कोहिस्तानी साहब जहिड़ो माण्हू असांजे शो में अचे त जीअं थोरो खिल भोग बि थिए। अशरफ शायर साहब असां सां गॾु आहिनि। साईं माशाल्लाह, केतिरे अरसे खां तव्हां शाइरी कयो पिया? शाइरी मूं कई त MBBS में कई पिया। अनफॉर्चुनेटली आउं 4th ईयर MBBS छॾे आहियां। अच्छा, 4th ईयर में छॾे आयो? जी सर। हो असां हिकिड़े चङे भले डॉक्टर खां महिरूम थी वियासीं। हा 4th ईयर में साईं छो भला छॾे ॾिनव? बस कुझु चांसेस फेल थियण जो फेल थियण जो चांसेस हुया? न रियली ताहिर भाई, आउं पंहिंजो स्कूल जो पोज़ीशन होल्डर रहियो आहियां पंहिंजे सिजावल में। अच्छा अच्छा। ऐं मुंहिंजी मेरिट ते एडमिशन थी हुई, पर कुझु प्रॉब्लम पावर्टी जा बि प्रॉब्लम्स हुया। ऐं 4th ईयर छॾण उन वक़्तु जेके कंडीशन्स हुयूं LMC जूं से एतिरियूं माना सूटेबल कोन हुयूं। उन करे उनखां पोइ तव्हां शाइरी शुरू करे छॾी? शाइरी बि उते ई शुरू कई। कुझु उते माहौल जेको न सो थोरो रोमांटिक माहौल हो त मूं शाइरी उते ई शुरू कई हुई। रोमांटिक माहौल? हा ज़बरदस्त। कहिड़ी शाइरी तव्हां कई शुरू में? पहिरीं शुरू में त मूं जेके मतिलबु गीत ठाहियो
तुंहिंजे विछोड़े कयो बीमार आहे दुआ थी लॻे न दवा थी लॻे। अच्छा पोइ उहो वरी गीत मुंहिंजो टाइम आयो त वरी फौजिया सुमरो ॻाए छॾियो त उहो तमामु हिट थियो। ऐं उनखे बि न दुआ लॻी न दवा लॻी न तव्हांजी शाइरी लॻी। शाइरी त लॻी बिल्कुलु। साहिरी शायरी गई प्यालो करे वई। न सही शाइरी घणी शाइरी तव्हांजी फौजिया सुमरो साहिबा ॻाई? ज़्यादातर फौजिया सुमरो ॻाई, सुरैया सुमरो, समीना सभ खां ज़्यादा मुंहिंजा सॉन्ग्स ॻाया, अलाने जूने जे वधीक सॉन्ग्स ॻाया आहिनि। सजाद यूसुफ ॻाया, अलाने ख़ासि कली ॻाया। तव्हां साईं म्यूज़िक कंपनी छो बंदि कई? साईं म्यूज़िक कंपनी मूं बंदि न कई, हालातनि बंदि कराई। जेकी डिजिटल मीडिया आई, शुक्र थियो ईअं न चए त फनकारनि बंदि कराई। न फनकारनि अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे ऐं आबाद हुजनि। हीअ जेकी डिजिटल मीडिया आई, जेको कैसेट जो कल्चर ख़तमु थियणु, पोइ CD जो ख़तमु थियणु, त ज़ाहिर अर्निंग न पई थिए त पोइ हर माण्हू हाणे त जीअं तव्हांजो पॉपुलर यूट्यूब चैनल, हर आर्टिस्ट जा पंहिंजा यूट्यूब चैनल बि अची विया आहिनि ऐं माशाल्लाह उन्हनि जी त रोज़ी थिए पई। अच्छा साईं, सियासत में कीअं एंट्री थी तव्हांजी? कंहिं सलाह ॾिनी तव्हांखे या पाण दिलि में आयो या ख़्वाबु ॾिठो को? न ॾिसो, हीउ सॼो हिकिड़ो एक्सीडेंट जीअं थींदो आहे न ज़िंदगी में, कंहिंखे माण्हू को नई शइ मिले, नई ज़िंदगी मिले। मां पहिरीं म्यूज़िक में बि जेको सो मुंहिंजी फील्ड कोन्हे, पर मूंखे ॻाइण जो शौक़ु हो। ऐं TV मुंहिंजा एल्बम बि आयल आहिनि ख़ुदि भॼननि जा, सिंधी भॼननि जा। त मूंखे शौक़ु हो त वीडियो ठाहिरायां, वीडियो चैनल ते हले। जॾहिं नवां चैनल आया त मां चैनल ते हिकिड़ी CD ठाही ऐं वहीद हिकिड़ो जी शाइरी हुई, उहा उते ॾिनी। त उहा वीडियो मां जॾहिं खणी वियुसि, ऑडियो खणी वियुसि, त मूं चयो वीडियो उहा चैनल वारा ठाहींदा। उन्हनि मूंखे चयो तव्हां ऑडियो खे छॾियो, तव्हां म्यूज़िक कंपनी खोलियो, हिन में वॾो मार्जिन आहे। त ज़ाहिर आहे मुंहिंजो बि कारोबारी घराणे सां तालुक़ु आहे, त मूंखे प्रॉफिट नज़र आयो, मां उहो गानो उते ई छॾियो, कंपनी खोले छॾी। सो उन खां मुंहिंजो सफ़र शुरू थियो। पोइ उन सां ई गॾु उहो सफ़रु हलंदो रहियो चैनलनि सां गॾु। उतां ई पोइ हिकिड़ो तब्दीली जो सफ़रु नओं शुरू थियो, सियासत में वञणु थियो। पर पोइ उहा तब्दीली न अची सघी, पर असां पंहिंजी तब्दीली मुस्लिम लीग नून में शामिल थी। अली काज़ी साहब वारो जेको हो न, तब्दीली पसंद पार्टी में हुयो। जी जी बिल्कुलु। पोइ मारवी मेमण असां गॾु, त मारवी मेमण मूंखे चयो तव्हां मुस्लिम लीग नून जॉइन कयो, ऐं हीअ पार्टी न ठही सघी। पोइ मूं बि फ़ैसिलो कयो त आउं सियासत पार्टी खे जॉइन कयां। 2012 में मूं PMLN जॉइन कई, पहिरीं मुंहिंजी पार्टी हुई ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु कराची आया, उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी, पोइ मूं शमूलियत कई। माना ईअं सम्झो त मारवी मेमण साहिबा तव्हांखे पार्टी में धिको ॾेई पाण निकिरी वई। खेलदास कोहिस्तानी उथी करे चए पियो धक्का किसने दिया, धक्का किसने दिया? शुक्र इहो तव्हां गुंजो, तव्हां धिको ॾेई उन खे ॿाहिरि कढियो, ऐं पाण ई हलियो वई। माशाल्लाह साईं, अशरफ शाइर साहिब असां सां गॾु आहिनि। साईं चवंदा आहिनि शाइरी करण जे लाइ इश्क जो हुजणु लाज़मी आहे। तव्हांखे बि इश्क लॻो छा जो शाइरी शुरू कई आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे इश्क खां सवाइ त शाइरी जो हिकिड़ो कॉन्सेप्ट ई न आहे। मतिलबु माण्हू इश्क लॻो तव्हांखे? बिल्कुलु, माण्हू खे उहो ख़्याल ई न ईंदा न। इहे LMC में हुआसीं त उते मतिलबु अहिड़ो माहौल हो। हाणे त प्रैक्टिकल लाइफ आहे, इन चीज़नि खां परे आहियूं। हाणे माहौल जेको बि ॾिसंदा आहियूं असीं, यानी उन ते शाइरी करे छॾींदा आहियूं। चाहे उहो रोमांटिक हुजे, चाहे को हादसो हुजे, चाहे को ॾुख जी घड़ी हुजे, उहो ॾिसी वठंदा आहियूं, त पोइ उते उन ते शाइरी करे छॾींदा आहियूं। साईं खेलदास कोहिस्तानी साहिबु 2012 में तव्हां नून लीग जॉइन कई। तव्हांखे ख़बर हुई छा 2013 में नून लीग जी हुकूमत अचणी आहे? न, मूंखे इहा ख़बर न हुई, पर जॾहिं इलेक्शन वेझो थी त मूंखे महसूसु थियो त हुकूमत असांजी अची वेंदी। हिन जे करे पोइ मूं अप्लाई कई उन वक़्तु बि MNA टिकट ते, पर मूंखे क़िस्मत साथ न ॾिनो या को मतिलबु मुंहिंजो न थी सघियो। पर मां पंहिंजी हिमत न हारी ऐं मां अॼु तव्हांजे धरती TV जे तवसर सां जेके बि पॉलिटिक्स कनि था या जेके अचणु चाहिनि था, माण्हुनि जो जेको टारगेट आहे उहो क्लियर हुजणु खपे। इंसान में ज़िंदगी में नाकामियूं इंसान खे मिलंदियूं आहिनि, पर नाकामियुनि जे पोयां कामयाबियूं हूंदियूं आहिनि। सो मूंखे बि 2013 में नाकामी मिली, पोइ हिमत न हारी ऐं पार्टी सां मूं कमिटमेंट सां हलियुसि। ऐं जॾहिं हुकूमत हुई उन वक़्तु बि, ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा हुई त नवाज़ शरीफ़ साहिबु मूंखे ज़ाती सुञाणंदा हुआ, भाईंदा बि हुआ, तमामु घणी इज़त ॾिनी। ऐं तव्हां ॾिठो त 2018 में मूंखे टिकट ॾिनी। हिकिड़े सियासी वर्कर लाइ इहो वॾो हिकिड़ो एज़ाज़ु हूंदो आहे, ऐं इहो एज़ाज़ु मूंखे मुंहिंजी महिनत बिल्कुलु हुई, मुंहिंजी कमिटमेंट जेकी हुई उहा मूंखे कमाई। ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि सियासत में जेके बि अचो, पंहिंजी कमिटमेंट हुजे, पंहिंजी जेको एम हुजे उनजो पंहिंजी धरती जी ख़िदमत हुजे ऐं माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ पंहिंजो जदोजहद कजे, त अलाह साईं उनमें कामयाबी ॾींदो ऐं अलाह साईं असांखे
दिला तीर बिचा अबो ओ दुश्मन थई अम्मा दिला तीर बिचा अबो ओ दुश्मन थई अम्मा नारा 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 बुझो जियो जियो इहो छा दिला तीर बिचा अबो ओ दुश्मन थई अम्मा दिला तीर बिचा अबो ओ दुश्मन थई अम्मा तीर बिचा अबो ओ दुश्मन थई अम्मा दिला तीर बिच अबो ओ दुश्मन थई अम्मा दिला तीर बिच अबो दुश्मन थई अम्मा दिला तीर बिच अबो दुश्मन थई अम्मा नारा नारा पीछे पैसा दे पैसा नहीं दो मिनट दो पीटी है अरे बाबा ये छा आहे ये छा आहे साईं तव्हां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियो पीटीएम जिंदाबाद पीटीएम बिलावल भुट्टो जिंदाबाद साईं तव्हां इहो छा पिया कयो नारो हणण जे लाइ पैसा पिया ॾियो उनखे जवाब ॾियण वारो कोन्हे न माण्हू जवाब ॾियण वारो माण्हू खे पैसा न जवाब ॾियण वारो माण्हू आहे साईं वेठो आहे तव्हां हुनजो नारो बि त हणो न नून लीग जो MNA वेठो आहे असां नवाज शरीफ जिंदाबाद बीबी मरियम जिंदाबाद आसमा भुट्टो जिंदाबाद बिलावल जी है बिलावल जी है साईं ॻाल्हि त ॿुधो कुरान ते झुमर करे करे मरी वेंदा छा ते तव्हां झूमिर कयो पीटीएम जिंदाबाद PDM छा जो शार्ट फॉर्म आहे हाँ? PDM छा आहे बसाले चाहे अरे बाबा ये अलायंस जो ठहियो आहे PDM छा आहे असां गॾूं सभई छा आहे असां गॾूं PDM छा जो शार्ट फॉर्म आहे आयो जी बिलावल वो जीए जी नवाज शरीफ जी फजल रहमान तव्हां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियो हा वो सिर्फ़ डांस करणी आहे झूमिर करणी आहे छा हाँ? जदोजहद कयो न तव्हां जदोजहद आहे न या बख्शा आहे कहिड़ी जदोजहद आहे उनखे पैसा ॾेई करे नारा था हणायो तव्हां माण्हू न हुआ न करीब सां 3-4 माण्हू अंदरि न छॾियो हुन कोरोना जे करे अच्छा अकेलो आयो हलियो ॻाल्हि त ॿुधो डिमांड छा आहे तव्हांजी माना हा डिमांड छा आहे पीटीएम असांजी PDM डिमांड असांजी पीटीएम चाहियो छा था असां पीटीएम चाहियूं था पीटीएम मतिलबु छा आहे हिन जो हा मतिलबु छा आहे मतिलबु पीटीएम मतिलबु त ॿुधाए न अरे वो बाबा वॾनि खे ख़बर आहे न कहिड़ो मतिलबु आहे साईं वठो भला साईं खां पुछा कयूं साईं वेठा न पुछण को MNA आहे न साईं साईं त आहे नून लीग जो केला MNA साहब नून लीग जो आहे तव्हांजो पीपल्स पार्टी जा वर्कर आहियो हा। तव्हांखे मंशूर जी त ख़बर हुजे मंशूर छा आहे मंशूर पीटीएम कारकुन मरण जीअण लाइ पैदा थींदो आहे अच्छा जान ॾींदो आहे लीडर ते हे हाणे- पीटीएम ते हाणे तव्हां लाहौर विया हुयो जलसे हा उते नारा हया तव्हां असां अॻिते न छॾियो अॻिते केरु न छॾियो तव्हांखे पंजाब हुकूमत न छॾियो सिंध हुकूमत न छॾियो अॻिते सिंधु हुकूमत छो न छॾियो सीओ अॻिते घणो राशिद महमूद जिंदाबाद पीटीएम राशिद महमूद जिंदाबाद पीटीएम राशिद महमूद जिंदाबाद पीटीएम राशिद महमूद जिंदाबाद साईं तव्हां राशिद महमूद साईं राशिद महमूद ओ जिंदाबाद साईं खतमे जी मानी आहे खाई वञो राशिद महमूद जिंदाबाद तू चो मान मूं चो मान फातुर रहमान माशाल्लाह साईं तव्हां JU आहे सां तव्हांजो तालुक आहे हा JU आहे छा आहे छा जो शार्ट फॉर्म आहे तव्हां हुन खां पुछा के PTM छा आहे हा जेकर हो सही ॿुधाईंदो त मां सही ॿुधाईंदो यार तव्हां वर्कर आहियो JU आहे जा मां वर्कर आहियां ऐं ॿ ॻाल्हि इहा ॻाल्हि ॿुधाए थो असांजी हाणे अचण वारी आहे हुकूमत अच्छा हा तव्हां तव्हां ॾिसंदव कीअं था सिंधड़ी ऐं अनवर टोल ऐं अच्छा इहो ॿुधायो राशिद महमूद सुमरो साहिबु जेको आहे उनजो उहिदो कहिड़ो आहे सिंध में वॾा उहिदा त कहिड़ा ॿुधाए वॾा उहिदा ये ते कारकुन सच्चा कारकुन के खबर न हुजण खपे भली जा पर लीडर ते सिर कुर्बान आहे नारा भट्टो फज़ल रहमान नारा भट्टो फज़ल रहमान पीटीएम JUI अरे बाबा JU आहे पाण गॾो JU आहे PTM में आहे हा JU आहे बि PTM में इत्तेहाद आहे किलो तब्दीली आई रे तब्दीली आई रे
मुंह काला करप्टों का देता है दुहाई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, प्यार का इजहार का रोशन पाकिस्तान का, ये देखो पूरा हुआ जो ख्वाब था कप्तान का। झुकना नहीं, रुकना नहीं, झुकना नहीं, रुकना नहीं, इनको बताना है, चाय पियो साईं। सको तो रोक लो, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, मुंह काला करप्टों का देता है दुहाई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे। बस हाणे हिन जी कमी हुई बस साईं। तव्हां पीटीआई जा वर्कर आहियो? जी साईं पीटीआई। PTI ने हाणे मां खाने पुछना है पीटीआई छा है? पिटियल आई, पिटियल आई। पीटीएल साईं पीटीआई छा जो शॉर्ट फॉर्म आहे? पीटीआई माना पाकिस्तान जो पिटियल। वरी कुछ बाबा पीटीआई छा जो शॉर्ट फॉर्म आहे? पाकिस्तान तुंहिंजो इते ई हूंदो, असां न हूंदासीं। नारो हो छा थियो? मियां दे नारे वजणगे, मियां दे नारे वजणगे, मियां दे नारे वजणगे, लोटे सारे भजणगे, मियां दे नारे वजणगे, लोटे सारे भजण, मियां दे नारे, मियां दे नारे, मियां दे नारे, मियां दे नारे वजणगे, लोटे सारे भजणगे, नारा लुटो। हे त माशाल्लाह 150 मिलियो त 300 मिलियो था ना अलाए छा करे। बाबा ये पीपल्स पार्टी जो वर्कर आहे, हू JUI जो आहे, असां वटि MNA बि आहे नून लीग जो, PTI जो हिकिड़ो वर्कर आहे, छा कंदव हिते तव्हां? वफ़ाक़ में या पीटीआई छा आहे? ताक़त आहे असां वटि। आहिस्ते आहिस्ते तव्हां पंहिंजा विञाईंदी था वञो। कहिड़ा विञाईंदा था वञो? वकाफ में छा कयो आहे तव्हां? वक़ाफ़ में न, वफ़ाक़ में। वकाफ वकाफ हमें काने तो थे नारा 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 जल्दी कर नारा PTI सच निकिरी होडे वन होडे वन हेॾे आ होडे वन रुपयो न ॾींदी हो पीटीआई हेॾे आ। इहो थी सच साईं, तव्हां छा बि कंदो न, इहो वाकई PTI अथई। सच त बीठो नचो। छा सच आहे साईं? PTI जी हुकूमत आवाम जी हीअ हालत करे छॾी आहे, अञा केतिरी हालत ख़राब कंदो? सॼो अवाम जो रत पिया वञी बाक़ी हॾा बचा। साईं माशाल्लाह असांजी हुकूमत में त हीअ हालत अथसि, हिननि जी हुकूमत में कहिड़ो हे टार्ज़न जो पुटु। साईं हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां पाण में विढ़ो कोन, पाण में असां भॼी हिकिड़ो वॾो इतिहाद आहे ऐं उन में असां पाण गॾु हिकिड़ी डेमोक्रेसी में गॾु। मौलवी साहब खां त मां पुछां कल्ह, मां मौलवी साहब भला थोरो असांखे हाल वाल ॾियो, 4 शादियूं छो कंदा आहियूं? चई जीअं हिकिड़ी ज़ाल कुटे 3 बचाइनि त सही न। मौलाना साहब इहो हिसाब किताब खिलाइनि था त खिल बि नथी अचे। नारे भट्टो साईं छा था सम्झो? छा था सम्झो तव्हां त तव्हां टई पार्टियूं मिली करे PTI जी हुकूमत केराईंदव? हा साईं लाहौर जे जलसे ॿुधाए छॾियो, इहो अञा शुक्र कनि PTI वारा जो असां न पहुतासीं। अच्छा असां ॿिन्ही खे रोके वरितो पंजाब बॉर्डर ते। असांजी वॾी रैली साईं माण्हू ई कोन हो को जलसे में, न साईं माण्हू ई कोन हो साईं। पुराणा सुराणा असांजे जलसनि जा इहे फुटेजेस ॾेखारिया अथनि। चए तो PTI जा जेके धरना लॻंदा न, जेके उन जा माण्हू ऑडियंस ॾेखारियो। साईं तव्हां हुनजी हो न कयो पुठ भराई, माण्हू खे ख़बर आहे त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि 24 कलाक। साईं ॻाल्हि ॿुधो न, रेल मार्च ॾिठव, रेल मार्च आहे ऐं लांग मार्च बि ॾिठव, लांग मार्च ऐं उन खां पोइ असांजी रश ॾिठव, जलसो रश वॾी साईं। हा ईअं वॾी मौलाना असदुल्ला खोड़ो बि गॾु हुयो साईं हिननि सां। सॼी हल कई राशिद मोहम्मद साहब तलाशी रोज़ बम त न अथसि। राशिद मोहम्मद सुमरो साहब जी अॻुवाणीअ में तव्हां बाक़ाइदे वरी हाणे लॉन्ग मार्च जी तयारी कयो पिया? वॾी लॉन्ग मार्च कयूं था बाक़ाइदे, तव्हां ॾिसंदव त इंशाअल्लाह असांजी हुकूमत ईंदी ऐं घणियूं हुकूमतां किरी पवंदियूं। भला मौलाना फज़ल रहमान क़ाइद आहे तव्हांजो, हा JUI उन्हनि जी पार्टी आहे। JUI छा जो शॉर्ट फॉर्म आहे? तूं ॾाढी बकवास थो करे, ॾाढी बकवास यार पार्टी जो फुल फॉर्म तव्हांखे नथो अचे? ख़बर आहे हाणे तव्हां पाण ॿुधायो, पाण तव्हां ॿुधायो कहिड़ा वर्कर हो तव्हां यार?
तव्हां पीटीएम बि हुन खां पुछो, मां ॿुधो। हा मां तव्हां हिन खां JUI पुछो, हा। मां ॿुधो। हाणे मूंखे ॿुधायो त असां हक़ ते आहियूं या न आहियूं? कहिड़ा हक़ ते न हुजनि? आहियो बाबा, असांजे क़ाइदे चयो आहे त असांजा कारकुन छड़ो लठियूं हथ में हुजनि, कोई पुछा करेव त हुनखे कोई कुझु जवाबु न ॾियो। मौलाना असांखे साहब पंहिंजे क़ाइदे ॿुधाए छॾियो आहे बाबा, नारा ऐं झुमिर हणणी आहे। हा ईअं की नारा ऐं झुमिर सां हुकूमत किरंदी आहे छा? इन सां बेहोश करणो आहे माण्हुनि खे। बस करणो आहे। असां ख़ुशी कंदासीं, हो सड़ंदा। मियां दे नारे वजणगे, मियां दे नारे वजणगे, पीटीआई वाले भजणगे, मियां दे नारे वजणगे, नारा है भुट्टो, अरे ये भुट्टो, नारा है भुट्टो। अरे साईं तव्हां त न हणो डांस। शकी कई मां क्या हाणे? ये देखो पूरा हुआ जो ख्वाब था कप्तान, झुकना नहीं, रुकना नहीं, झुकना नहीं, रुकना नहीं, इनको बताना है। रोक सको तो रोक लो, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे। साईं तब्दीली खे त थोरो रोकियूं था, असां ब्रेक वठूं था। ब्रेक जो टाइम थी वियो आहे, तव्हां जहिड़ो त खुटंदो इन वर्कर्स जो पाण में। त नाज़रीन मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि, GFS बिल्डर्स वारनि। त असां वटि खीरलदास कोहिस्तानी साहब वेठा आहिनि। माशाल्लाह साईं, अक्सर ईअं माण्हू चवंदा आहिनि या अफ़वाह आहे या ईअं त दीवान जेके आहिनि उहे कंजूस हूंदा आहिनि ॾाढा। तव्हां कंजूस आहियो सखी आहियो? लॻे त नथो तव्हां उहो माना खाइण पीअण में त सखी आहे। तव्हांजे लाइ त सखी आहियां, हा अलाह जो शुक्र आहे, ऐं कंजूस कोन्हे। ॿियनि जे लाइ कंजूस? अच्छा ॿई बयान ॾेई वियो, पंहिंजे लाइ सखी आहे, पंहिंजे लाइ सखी आहे, त ॿियनि लाइ बि कंजूस न आहियां। ॿियनि जे लाइ बि कंजूस न आहियां। माशाल्लाह। त असां वटि साईं मौलाना साहब बि वेठो आहे। साईं JUI सवेर खां तव्हांखे पुछा अथऊं, ब्रेक जे दौरान मां तव्हांखे ॿुधायमि बि कन में JUI छाजो शॉर्ट फॉर्म आहे ॿुधायो? यार हाणे तूं हेॾी ज़िद थो करे त तोखे खणी ॿुधायां त तूं पचर न छॾी ॾे। JUI जो मतिलबु शॉर्ट फॉर्म आहे जमीयत हा उते ई आहे। जमीयत उते ई आहे? हा इहो शॉर्ट फुल फॉर्म आहे? इहो हिन जो फुल फॉर्म आहे। किथे आहे? उते ई आहे जिते छॾेव उते ई आहे। माना पंहिंजे उन्हनि ते क़ाइमु आहे जेको बि चवंदा उते आहिनि। ई क़ाइमु आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हे जेके PTI वारा माण्हू वेठा आहिनि न, इहे इन्हनि वाइदा कया 5 लख तव्हांखे नौकिरियूं, 5 लख घर, 50 लख साईं, 50 लख मां थोरो 50 लख घर, 1 करोड़ नौकिरियूं ॾिसो तव्हांखे बि यादि ठहनि था। किथे ठहनि? कॾहिं प्लाट वरितो आहे, हा। प्लाट वरितो आहे। इंशाल्लाह मथी वरी जेके 5 साल हुकूमत मिली कंस्ट्रक्शन उते थींदी। माना अञा 5-10 साल इंतज़ार। द्वारे असलम इंजीनियर चांडी हू कराईंदासीं कंस्ट्रक्शन। साईं पोइ रहंदो केरु हुन में? रहंदो केरु? असांखे हाणे जो न अवाम खे कूड़ा ख़्वाब ॾेखारिया त अवाम ॾिसो हीअं थी वियो आहे। हो त ॾिसो हालत थी वई आहे। न तव्हां अवाम में न आहियो छा? अवाम माशाल्लाह तव्हां साईं थुला मतार आहियो। ऐं पाकिस्तान में थोल मोटापो वाहिद शइ आहे जो उनखे ॾिसी ॿिए खे साड़ न थींदो आहे। न असां बाबा खाईंदड़ पींदड़ घराणे जाओ, पर जेके तव्हां वाइदा कयो, तव्हां छड़ो कूड़, छड़ा ड्रामा ऐं सॼा धांधलियूं, छड़ियूं वॾियूं वॾियूं अच्छा कूड़ ॻाल्हियूं। ॻाल्हायोसीं, हा। असां दद सच ॿुधायो छा आहे? सच इहो आहे त असांजी ख़ल्क़ ॾिसजे ऐं असांजी हुकूमत ईंदी ऐं तुंहिंजी हुकूमत एक्सक्यूज़ मी असांजी गॾियल हुकूमत ईंदी, हा गॾियल हुकूमत ईंदी असांजी। तव्हां पाण हिसो बि शामिल कयो। बिल्कुलु हिसो शामिल कयो आहे असां। हिननि जा जेके यूटर्न हिननि जेके वरिता आहिनि, हिननि जेके यूटर्न वरिता आहिनि, एतिरे असांजे पाकिस्तान जे रोडनि में यूटर्न कोन्हे। एतिरा यूटर्न वरिता अथऊं, यकीन करे हाणे गाॾीअ खे बीठी आहे न पाण यूटर्न थी तव्हांजो छा मतिलबु आहे? तव्हांखे यूटर्न रोडनि में असां सहूलियत करे ॾिनी आहे, तव्हांजो छा मतिलबु आहे? तव्हां गबो चोरंगी खां फिरी करे वञी सचल मां फिरी ईंदो? साईं मां अगरि PTI जो कारकुन, शुक्र रहंदो मां पीपल्स पार्टी जो कारकुन, अगरि PTI जो कारकुन हुजां न, मां यूटर्न ते गाॾी हणियां ॾाढो शर्मिंदो थियां। तव्हांखे छो थो शर्म अचे? ॻाल्हि ॿुधो, मां वटि त मोटरसाइकिल आहे तॾहिं मूंखे शकी न थींदो आहियां। बाक़ी जेकॾहिं गाॾी जंहिं थी पीपल्स पार्टी साहब, हे न कजा पीपल्स पार्टी साहब। हा साईं, यार साईं तव्हांजो नालो छा आहे?
पीपल्स पार्टी साहब पीटीएम हाँ पीटीएम पीटीएम जिंदाबाद साईं तव्हां गॾु हो? न साईं तव्हां दमाने में माना आयो हे साईं मां हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां अॼु प्रोग्राम में हे रिकॉर्ड कई थी वञे थी ॻाल्हि हे विढ़ंदा पाण में न साईं न हे ॾिसिजो साईं वॾो इताद आहे हिननि जो। वॾो इताद आहे असांजो साईं हे विढ़ंदा साईं कहिड़ी ॻाल्हि ते वठंदा? तव्हांखे छा थो लॻे न विढ़ंदा साईं न साईं न ॿियो ॾिसो साईं। हे सिक्योरिटी जेकी असांजे जलसनि जी आहे न उहा जेकी हिननि जी JU आहे एफ जी जेकी हिन जी तंज़ीम आहे उन्हनि जे वरी साईं जेको ॾंडो खयों वेठो आहे इहो सिक्योरिटी ॾियण लाइ लीडरशिप जी हुन में बुल में केॾी महिल कारकुन खे लॻी वेंदो आहे। हे साईं असां PTI वारा हींअर मौजूदु आहियूं जेकॾहिं असां थोरो जेकॾहिं हुकूमत वाक़ई असांजी वञे थी न इलेक्शन थी पोइ ॾिसिजो हे PDM हे पाण में हिक ॿिए खे नाराज़बाज़ी करे न चवंदा साईं। असां उहो असां पाण ठही वेंदासीं बाक़ी तुंहिंजी हुकूमत खे ड्राईंदासीं हींअर जेको मक़सदु आहे न असां टिनी पार्टियुनि जो त अवां जी हुकूमत खे ख़तमु कजे पोइ पोयां छा थो थिए उहो बाद में ॾिठो वेंदो पहिरियों मक़सदु इहो आहे। PTI हमीद भुट्टो हमीद भुट्टो वात मां निकिरी वियो साईं वात हा हिकिड़ो दफ़ो वरी नारो फरूक भुट्टो उमर भुट्टो अरे छा आहे यार? बाक़ी सुमेर रहिजी वियो अथव बिलावल भुट्टो जिंदाबाद बिलावल भुट्टो जिंदाबाद एॾियूं नंढियूं न कर मथां हुकूमत ई न अचे वेही रहो हुकूमत वेठी आहे न वेठी अच्छा साईं खेलदास कोहिस्तानी साहब छा था सम्झो नून लीग जी हुकूमत ईंदी? ॾिसो आहिनि असांखे chances? हुकूमत असांजो मक़सदु कोन्हे त हुकूमत हासिलु कयूं असांजो मक़सदु आहे त पाकिस्तान में जमहूरियत जी जेको आहे उनखे अॻियां वधायूं ऐं पाकिस्तान में सिविल बालादस्ती चाहियूं था जेको अवाम जो फ़ैसिलो आहे उनजे राय जी एतिराम कई वञे माना जेको अवाम वोट ॾिए थो उनजे राय जो एतिराम कयो वञे ऐं अवाम जी हक़ हाकिमियत खे मञियो वञे। साईं केतिरा मजमूआ शाइरी जा अची चुका आहिनि तव्हांजा? शाइरी सौरभ भाई हाणे मूं वटि 4-5 बुक्स तयारु आहिनि किताब तयारु आहिनि छपाई लाइ तयारु? छपाई लाइ मूं अञा उन तरफ़ सोचियो न आहे छो त कैसेट जो जेको दौरु हलियो पिए उनमें असांजी जेका शाइरी तमामु हर शाइर चाहींदो त मुंहिंजो गीत जो करे सिंगर ॻाए अॼुकल्ह त बुक्स जो हाणे दौरु रहियो ई न आहे त पोइ थोरो असीं सोचियूं पिया त हाणे जॾहिं बुक्स जो माहौल ई ख़तमु थी वियो आहे किताब छपाइण त किताब छपाइण जो माहौल हाणे रहियो ई न आहे माण्हू नथा वठनि किताब माण्हू वठनि तव्हां ॾिसो न अनफॉर्चुनेटली वॾा अदीब वीचारा मोकिले था ॾियनि पोस्ट था कनि था असां वरी उते पोस्ट वारा किताब उते रखियो न पढ़ूं अच्छा शाइरी तव्हां कहिड़े क़िस्म जी कंदा मज़ाहिया शाइरी कई कॾहिं था? हा मज़ाहिया शाइरी मूं थोरो रिसेंटली कोई हिकिड़ो ईअं लिखियो आहे उहा ॿुधायो थोरी मज़ाहिया शाइरी मज़ो वठो छा थो थिए तव्हांखे छा भले हाणे मतिलबु वेठो आहे मौलवी साहब त मौलवी साहब खे ई जेको सो माना हिननि ते शाइरी ॿुधायो। भत में चांवर सेला हुजनि हा 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 बोड़ में कुकड़ छेला हुजनि दिलि जो छो साईं मौलवियुनि जो इहो मतिलबु दिलि जी ॻाल्हि था कयो था सभिनी मौलवियुनि सां सॉरी पर साईं जेको वेठो आहे साईं सां जेको सो भत में चांवर सेला हुजनि बोड़ में कुकड़ छेला हुजनि संगत सॼी पासीरी हुजे साईं जन अकेला हुजनि साईं तव्हांखे ख़त में ई दावत मानी खाई वञे अच्छा पिड़े जे उज़र ते ईंदो हा साईं शाइरी ॿुधो शाइरी सूफ़ अंगूर अखरोट हुजनि फ्रूट हुजनि रुगो फ्रूट हुजनि सही ख्वाब दर ते रुगो सलूट हुजनि चकू नारेल केला हुजनि संगत सॼी पासीरी हुजे साईं जन अकेला टेबल ते ताम रुगो ताम हुजनि तिक्का बोटियूं जाम हुजनि टेबल ते ताम रुगो ताम हुजनि तिक्का बोटियूं जाम हुजनि अंब सिंधड़ी आम हुजनि मिठाई जा लॻल मेला हुजनि संगत सॼी पासीरी हुजे साईं जन अकेला साईं हिते लठनि जा बाक़ाइदे वसकारा हुजनि ऐं साईं जन अकेला हुजनि लास्ट मिसरा आहे हा साईं चाट रुगो बसि चाट हुजे चाट रुगो बसि चाट हुजे चाट रुगो बसि चाट हुजे प्यालो न पर पूरी पाट हुजे वाह साईं वाह आइस्क्रीम जी लाट हुजे शरबत जा लॻल शाइर रेला हुजनि संगत सॼी पासीरी हुजे साईं जन अकेला वठ बाबा वाह साईं वाह अच्छा इहा त थी वई मज़ाहिया शाइरी
ॿी का इश्किया शाइरी जेका तव्हां कई आहे का उड़ी छा थियो? जो सही शायर साहब अहिड़ी शाइरी न ॿुधाए असां हमरा शहीद कराईंदो इश्किया शाइरी इश्क आहे साईं साईं हुनजो इश्क सां कंहिंसां हुनजो इश्क हूंदो मेरे छा थियो सां आहे? गाबे सां हा इस्तीफ़ा भली जमा कराइनि असां हा हा भली कराइनि जमा मसलो ई न आहे असेंबलियूं डिसॉल्व करी पियूं कंदासीं वराई इलेक्शन कंदासीं भली ठीकु आहे हा सही आहे साईं फोन रखो हा हा चवेनि भली इस्तीफ़ाऊं ॾियनि इस्तीफ़ो जमा कराए छॾियूं सभिनी पंहिंजी क़ाइदीन वटि हा मौलाना साहब वटि इस्तीफ़ो जमा कराए छॾियूं सभिनी। इस्तीफ़ा अची वियो हा हा ठीकु आहे कयो भली अचो आप वराई इलेक्शन आहे वराई इलेक्शन आहे वराए पोइ हाणे तुंहिंजे पास हिकु दफ़ो चार मौक़े मिला हाणे ॿेर मौक़ा कहिड़ी न पक आहे तव्हांखे वरी खटींदव तव्हां? हा यार थोरो असांजे पाण भउ थी पियो आहे पीटीआई जे लाइ चवनि था साईं कूड़ा माण्हू आहिनि अच्छा। सॼी बुनियाद ते कूड़े जी भित ठाही अथव हिननि जी का ॻाल्हि न आहे राति जो हिकिड़ो बयानु अथनि सुबुह जो ॿियो अथनि ख़बर न अथनि सचो बयानु कहिड़ो अथनि साईं इश्किया शाइरी बि कई आहे साईं हा साईं ॿुधायो साईं साईं इश्किया शाइरी त सिंगर्स जाम ॻाई आहे पर मूं सिंध ते हिकिड़ो गीत लिखियो आहे माशाल्लाह क़ौमी ऐं कलाम उहो तरानो आहे ऐं थोरो ॻाए ॿुधाईंदुसि तव्हांखे तरन्नुम में ॿुधाईंदा तरानो में ॿुधाईंदुसि वाह सिंध रूह मुंहिंजो सिंध मुंहिंजो बदन बापा चांहि पीओ सिंध मुंहिंजी कबर सिंध मुंहिंजो कफन सिंध रूह मुंहिंजो सिंध मुंहिंजो बदन सिंध मुंहिंजी कबर सिंध मुंहिंजो कफन सिंध मास हरियूं सिंध रत आ मुंहिंजी सिंध मास हरियूं सिंध रत आ मुंहिंजी सिंध बाहूं बल सिंध सत आ मुंहिंजी सिंध बाहूं बल सिंध सत आ सिंध सूंह सिंगार सिंध पत आ मुंहिंजी सिंध सूंह सिंगार सिंध पत आ मुंहिंजी सिंध सोच वीचार सिंध मत आ मुंहिंजी सिंध सोच वीचार सिंध मत आ मुंहिंजी सिंध दरो दीवार सिंध भित आ मुंहिंजी सिंध दरो दीवार सिंध भित आ मुंहिंजी सिंध पहिरो पना सिंध छित आ मुंहिंजी सिंध पहिरो पना सिंध छित आ मुंहिंजी सिंध बारनि जहिड़ी सिंध रुत आ मुंहिंजी सिंध बारनि जहिड़ी सिंध रुत आ मुंहिंजी सिंध हित आ मुंहिंजी सिंध हुत आ मुंहिंजी सिंध हित आ मुंहिंजी सिंध हित आ मुंहिंजी सिंध हुत आ मुंहिंजी सिंध में आहे थियणो मूंखे दफ़न सिंध मुंहिंजी कबर सिंध मुंहिंजो कफन नारायण अरशद महमूद और राशिद महमूद जिंदाबाद राशिद महमूद सुमरो राशिद महमूद सुमरो साहब बलोचिस्तान सिजियारो जिंदाबाद ओते मानी खाराई साईं खेलदास कोहसानी साहब ॿुधो आहे तव्हांखे अदाकारनि में पाकिस्तानी अदाकारनि में सुल्तान राई साहब तमामु घणो वणंदो आहे न पाकिस्तान में सुठा अदाकार पैदा थिया आहिनि पर मूंखे अलीगुल सिंध में जेको असांजो मन जेको सिंध धरती जो ॼाओ आहे ऐं अला कंदो ई वॾो स्टार थींदो वर्ल्ड लेवल ते ऐं फिल्मनि में बि साईं जूं फिल्मूं आयूं आहिनि पर मूंखे ॾाढो मुतासिर आहियां ख़ासि करे हिन जी जेकी अदाकारी आहे हाणे अॼुकल्ह यूट्यूब ते बि मौजूदु आहिनि ऐं धरती टीवी सां बि मुंसलिक आहिनि पर हिन जा जेकी परफॉर्म आहे शाल संदेड़ा ॿिया बि आर्टिस्ट पैदा करे जेके माण्हुनि खे मुर्कूं ॾियनि ऐं माण्हुनि जे जेको इंसानु जेको परेशान आहे ख़ासि करे हिन हुकूमत मां बि जेको परेशान आहे अल्लाह सही खेलदार जो वज़न घटाए ताड़ियूं ताड़ियूं सही खेलदार नारा पीटीआई
साईं हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछां माशाल्लाह इन सिहत जो राज़ छा आहे भला घर में ॿिए खे खाइण न ॾींदा आहियो न उहो इन करे त मुंहिंजी अटे जी चकी बि पंहिंजी आहे चांवरनि जी मिल बि पंहिंजी आहे त मूंखे न को खंडु महांगी वठणी थी पए न को अटो महांगो वठिणो पए उहे सभु हिननि महांगो कयो आहे पीटीआई वारनि हेॾा चकी ॿुधी न मां होॾे वेहंदुसि बरसां डीवीएम जिंदाबाद डीवीएम जी डीवीएम छा आहे छा चयो आहे तव्हां पीटीएम बाबा पीटीएम किराए ते वठी थो त ईअं थींदो पीटीएम सही आहे पीटीएम राशिद महमूद जिंदाबाद अरशद महमूद सिंगर आहे यार छो था एडी प्यार होॾे वियो वे साईं अशरफ शायर साहब असां वटि मौजूदु आहे साईं राशिद महमूद खे बि राशिद महमूद साहब खे बि एॾी ख़बर आहे माण्हुनि जी हिकिड़ो दफ़ो मानी खाराई अथई अशरफ शायर असां सां गॾु आहे हा साईं मां ढोल में विहारिया मां छा कयासीं जॾहिं छो थो ॼाणाए साईं मां छा ढोल में विहारिया अरे हा मञियो अॻाणे बि चओ पिया जॾहिं शाइरी करे पियो तव्हां चओ पिया इहे सम्झो ग़लती थी वॾो शाइर सही सही ॿियो अशरफ हा बाबा ख़ुदा जी मोकारो थियो हा मञियो साईं अशरफ शायर साहब ख़्वाहिश त हूंदी त हे फनकार मुंहिंजी शाइरी ॻाए कोई अहिड़ो फनकार रहिजी वियो आहे जी हा बिल्कुलु मंज़ूर सखीराणी कोन ॻायो गीत शमन कोन ॻायो अच्छा उन टाइम ते वाइंड अप थी वियो सॼो कैसेट जो कल्चर हाणे उन्हनि खे तव्हांजी शाइरी सम्झ में न आई हूंदी तॾहिं न ॻायो न थी सघे थो उन्हनि ताईं छा रसाई न हुई तव्हांजी मुलाक़ात न थी आहे कॾहिं मुलाक़ात ट्राई कयो अथव करे साईं जन जॾहिं कंपनी खोली कोमल जी जी त हिकिड़ो आसिरो थी वियो त छो त को तारीफ़ मूं ते न आहे साईं जन वॾी बजट सां जेको सो कया पिए रिकॉर्डिंग्स जेके कयूं पिए न तमामु बजट टाइट हुन में म्यूज़िशियन वॾो अरेंजमेंट कंदा हुआ त पोइ कैसेट थियो त असांजो थोरो रिलेशन थी वियो जी जी पोइ असांखे आसिरो थियो त हाणे जेके सिंगर उत्तर जी साइड जा न पिया अचनि हेॾा लाडवर साइड ते त साईं जन पर पोइ वरी अचानक इहो वाइंड अप थी वियो बाक़ी सभिनी खां ज़्यादा जेका मशहूरु सिंगर हुई उन दौर जी फौज़िया हुई फौज़िया सुमरो त हुन जाम गीत ॻाया ऐं उन सां सुठियूं यादूं वाबस्ता हुयूं अहमद मुगल बि न ॻाई आहे शाइरी अहमद मुगल बि हालांकि तव्हां जेका क़ौमी शाइरी सवेर तव्हां ॿुधाई ॾाढी सुठी शाइरी आहे जेकॾहिं अहमद मुगल ॻाए उहा शाइरी ॾिनो वठी वियो मूंखां इहो गीत अच्छा खणी वियो मूंखां अञा ताईं उहो तयारु न थियो आहे ख़बर न आहे कयो थी तयारु कयो थी अच्छा बाक़ी फौज़िया सां यादूं हुयूं फौज़िया जे बारे में मशहूरु कलाम साईं मौलवी साहब पुछे थो तव्हांजो कहिड़ो आहे मशहूरु कलाम मुंहिंजो जीअरे मोॾे कोन आहे मरण खां पोइ रत रोंदे तूं फौज़िया सुम्हरियो तुंहिंजे विछोड़े कयो बीमार आहे दुआ थी लॻे न दवा थी लॻे ऐं नंढपुण वारा सचेड़ा तोखे यादि हुयूं कढी वेंदो सम्झो था कहिड़े हवाले सां 2020 मौलवी साहब अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल थो पुछे हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्ट हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि GFS बिल्डर्स ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे खियलदास कोहिस्तानी साहब माशाल्लाह तव्हां खे जेकॾहिं ऑफर थिए PTI जे तरफ़ां त अचो असां वटि विज़ारत बि तव्हांखे ॾियूं था छा सम्झो था वेंदो या पार्टी सां वफ़ादारी कंदव था न जेसिताईं ज़िंदगी आहे क़ाइद नवाज़ शरीफ़ साहब ऐं मुस्लिम लीग नवाज़ शहबाज शरीफ़ साहब उन्हनि सां वफ़ादारी कबी ऐं ज़िंदगी में ॾुख सुख ईंदा रहंदा आहिनि तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि ऐं ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि तव्हांजो बयानु रिकॉर्ड ते रखंदासीं जंहिं ॾींहुं तव्हां पार्टी छॾी इहो हलाईंदासीं असां न्यूज़ में त साईं हिते हलफ़ खणी वियो आहे त मां मरण घड़ीअ ताईं नून लीग सां रहंदुसि इंशाल्लाह हीउ वक़्तु कढी आया आहिनि आईंदा बि कढिबो छाकाणि त मां सम्झां थो हिन मुल्क में नवाज़ शरीफ़ साहब जहिड़ो लीडर कोन्हे पाकिस्तान खे हुनजी ज़रूरत आहे असांखे हुनजी ज़रूरत आहे ऐं उहो चोथों दफ़ो वज़ीर आज़म थींदो सौरभ तव्हांखे इहो बि ॿुधायां अच्छा सर जेकॾहिं तव्हांखे सुठे में सुठो पैकेज ॾिनो वञे पोइ छा था सम्झो पैकेज हुनखे परवाह न आहे साईं ईअं ई माशाल्लाह हलाए ॾिनो गंज आहे हुननि खे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायांव जन जा लीडर जेके कुर्ब ऐं प्यार कंदा आहिनि न पंहिंजे कारकुननि सां उहे पोइ हीअं जानू ॾींदा आहिनि खेलदास कोहिस्तानी MP थींदा आहिनि तव्हांजो लीडर त कंहिंखे वेझे ई न छॾींदो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव हे ॻाल्हि त करियो
पर यकीन कयो ठका थींदो आहे न, हे पाण न ॿुधाईंदा बूट पिया हूंदा आहिनि। बूट पिया हूंदा आहिनि। नारा भट्टो, जिया भट्टो, नारा 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 भुटो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि साईं मां बि कंदुसि, हिन जो जेको नारा आहे भुटो आहे, उहो मां बि चवंदो आहियां जीए भुटो, छो त भुटो ॿी शइ हुयो, इहा ॻाल्हि मञ। हा भट्टो ॿी शइ हो त बिलावल बि ॿी शइ आहे। हा मरियम बि ॿी शइ आहे। अरशद राशिद मामू बि ॿी शइ आहे। हर्षद बचे पहिरियां अरशद अरशद महमूद मामू अरशद महमूद न यार, राशिद महमूद यार। राशिद महमूद त ॿी शइ आहे, पर मूंखे सम्झ में नथो अचे हे कहिड़ी शइ आहे। ॿियो साईं बि भली शइ आहे। ॿियो खियलदास कोहिस्तानी साहब। असां वटि हिकिड़ी शइ आहे उहा जेकी पर कम जी न आहे। साईं खतमे जी मानी खपी वेंदी आहे। हा बाबा अचां थो हे वरी कहिड़ी शइ आहे? साईं खियलदास कोहिस्तानी साहब कुझु ॾींहं अॻु अख़बार में इएं पढ़ण लाइ मिलियो त PTI वारा चवनि पिया त तमामु जल्द मुस्लिम लीग नून जेका आहे मुस्लिम लीग शीन थियण वारी आहे। हिननि बिल्कुलु 2017 खां इहे कोशिशि कनि पिया, पर आउं तव्हांखे ॿुधायां 25 खां 30 साल लॻी विया आहिनि त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ खे विच में दूरी पैदा कई वञे। पर मां तव्हांखे ॿुधायां त अलाह साईं नवाज़ शरीफ़ साहिब खे अहिड़ो वफ़ादार भाउ ॾिनो शहबाज शरीफ़ साहिब जी सूरत में, जंहिं कई दफ़ा वज़ारत उज़मा जूं ऑफरूं जेके उन ठुकराए छॾियूं। अॼु बि उहो जेल में आहे, पुट समेत जेल में आहे। उनजो जुर्म इहो आहे त पंहिंजे भाउ सां वफ़ादार आहे ऐं पार्टी जे लीडर सां वफ़ादार आहे। त मां सम्झां थो हे शीन त न कढी सघिया। असांखे पाकिस्तान में नवाज़ शरीफ़ जी तस्वीर मरियम नवाज़ लीडर ठाहे हिननि ॾेई छॾी पार्टी में, जेका हींअर क़यादत करे पई। अच्छा, जेकॾहिं सिंध में तव्हां खटी वञो, नून लीग अक्सरियत में अची वञे ऐं तव्हांखे चवनि त वज़ीर आला थियो, त सिंध जे लाइ तव्हां छा छा कंदा? मां सम्झां थो वज़ीर आला लाइ ॿिया केतिरा ई उमेदवार मौजूदु हूंदा। कुझु बि थी सघे थो न साईं पाकिस्तान में। न, असांजी कोशिशि, मुंहिंजी ज़ाती कोशिशि, मां तव्हांखे पंहिंजी ॿुधायां त मुंहिंजे लाइ सिंध धरती माउ जी हैसियत रखे थी। असां चाहियूं था सिंध ख़ुशहाल हुजे, सिंध जा माण्हू ख़ुशहाल हुजनि, पूरो पाकिस्तान ख़ुशहाल हुजे। तव्हां ॾिसो सखर मुल्तान मोटरवे जेको ठहियो, नवाज़ शरीफ़ चाहे थो त कराची जो जेको माण्हू रहंदड़ आहे, जेको कराची सिंध आहे, त हितां खां माना इस्लामाबाद या लाहौर में 8 कलाक में पुॼी वञे। हिकिड़ी फैमिली 4 माण्हू गाॾी में वेहनि, पंहिंजे गाॾी में वञी उते सुबुह जो हितां नाश्तो करे वञनि, राति जो डिनर वञी उते कनि। तव्हां हाणे जेको सो सखर मुल्तान मोटरवे ठहण खां पोइ सोराब तव्हां अगरि सिंध जो को बि माण्हू उनखे घुमी अचे वञी पंजाब या इस्लामाबाद, तमामु वेझो थी वियो। हाणे 15 कलाक लॻंदा। इनशाला सखर मुल्तान मोटरवे जेको ठहिणो न ठहे सघियो, असांजी हुकूमत अची ठाहींदी, त पोइ उनजे ठहण खां पोइ तव्हां 10 खां 12 कलाक में इस्लामाबाद ऐं लाहौर तव्हां पहुची सघो था। त इहा तरक़ी असां चाहियूं था। जेको बि वज़ीर आला ईंदो, अगरि उहो सिंध खे तरक़ी याफ़्ता न करे सघियो, उनखे कराची खे लाहौर जहिड़ो न करे सघियो, पंजाब जहिड़ो सिंध खे न करे सघियो, त मां सम्झां थो को फ़ाइदो न आहे। असांजी जेकी प्रायोरिटी आहे सा तरक़ी आहे। असांजी प्रायोरिटी वज़ारत आला, वज़ारत उज़मा न, इख़्तियार ॾियो, असां कमु करे ॾेखारींदासीं। बिल्कुलु अचो साईं, मानी लॻी आहे, अचो अचो। काॾे साईं? वेहो साईं, न यार पर अचे साईं ख्याल करो थोरो। PTM जिंदाबाद, जोश ॾियारियो, जोश ॾियो। PTM जिंदाबाद, साईं DVM जिंदाबाद, DVM जिंदाबाद, राशिद महमूद उमरो जिंदाबाद, फजराबाद जिंदाबाद। DVM न आहे साईं, PTM आहे। DVM या PTM आखर अॻिते पोइते न कर साईं। खियलदास कोहिस्तानी सिमरती अचे। हा हेठि कर किनो कारकुन मोकिलियो। खियलदास कोहिस्तानी असां सां गॾु आहे। सवेर तव्हां ॿुधायो प्रोग्राम जी शुरूआत में त तव्हांखे ॻाइण जो शौक़ु हुयो, त जेकॾहिं असां हाणे तव्हांजो आवाज़ु थोरो ॿुधणु चाहियूं, म्यूज़िशियन बि असां सां आहिनि, त थोरो ॻाए ॾेखारियो साईं, कहिड़ो कलाम तव्हां सुठे नमूने सां ॻाए सघो था। चरी आहे बीजा रात ठरी आहे, हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे। अहिड़े में अचण तुंहिंजो, अहिड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे, कमंद चरी आहे बीजा रात ठरी आहे।
कहिड़ो ॾखण गुलियो थिया मां कपड़ा मोती ॾिस कहिड़ो ॾखण गुलियो थिया मां कपड़ा मोती ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती वरी आ तो वराहिण लए वरी आ तो वराहिण लए वाहोंदी वरी आहे अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे सुठो थियो माशाल्लाह तव्हां साईं सियासत में वियो सिंगर न थियो साईं सुठो थियो तव्हां MNA थियो न त तव्हां ॻायो आहे रुपयो घुर न पियो साईं हुते बि इहो ई तकरीरूं करणियूं माइक हुते बि हथ में हिते बि इहो ई कमु इहो ई करणो जहिड़े हिसाब सां असांजी हुकूमत आहे रुपयो हिते बि तव्हांखे न मिलंदो अच्छा सुनावे साईं जेको आहे जेको आहे खेलदास कोहिस्तानी खेल सां गोस्तानी कोहिस्तानी इहो अमजद साहिब जो छा थिए अमजद जेको आहे गब्बर सिंह वारो अमजद खान हा अमजद खान उन्हनि जो कुझु न थियो वाह साईं त हितां जो आहे अमजद खान त उहो इंडिया जो अदाकार हा उहो मां साईं उन मुंहं ते थो लॻे तव्हां काथे ॾिठी साईं गब्बर सिंह वारी फिल्म मां टीवीअ में ॾिठो फिल्मूं बि ॾिसंदा नफ़रत कंदो आहे ॾिसंदो न साईं केरु आहे अशरफ शाइर आहे बाबा शाइर आहे वॾो तमामु ज़बरदस्त फौजिया सुमरो तमामु घणा कलाम ॻाया आहिनि हिननि जा हुन ॻाया फौजिया सुमरो खे सुञाणो तव्हां उथी तॾहिं हिन न साईं उथी कीअं न साईं हेॾो सुपर डुपर हिट हुन जा एल्बम आहिनि हा माशा तव्हां ॿुधा आहिनि कलाम फौजिया सुमरो न तव्हां त ॿुधंदा ई न हूंदा मौलूद ॿुधंदा हूंदा असां मौलू त न त इहे असांजे उन्हनि सां लॻे फौजिया सुमरो तमामु वॾी सिंगर हुई असांजी सिंध जी जेका जॾहिं फोत थी वई त एतिरा हुनजे अकाउंट में पैसा हुया जो शायदि ई के फनकार जे अकाउंट में एतिरा पैसा जी आऊं तव्हांखे ॿुधायां त फौजिया जॾहिं असां वटि ताजपोशी जो वॉल्यूम कयो त उन वक़्तु उते कंपनी हुनखे 1.5 लख रुपया ॾिनो हो उन पहिरीं वॉल्यूम जो पोइ जॾहिं सेकेंड वॉल्यूम हू त पॉपुलर थियो जॾहिं सेकेंड वॉल्यूम कई त उहो 10 लख में कई ऐं जॾहिं वरी उते थर्ड वॉल्यूम कई त 18 लख में कई ऐं उन वक़्तु शमन बि 20-22 लख रुपया हुन टाइम ते बि वठंदो हो नाज़ में हुनजा तव्हांखे घणो मिलियो असां बसि इहो सम्झो त हिकिड़ो पहिरीं त असांजो शौक़ु हो सो पूरो थींदो हो पोइ जॾहिं कंपनी वारो पैसा ॾींदो शाइरी जा पैसा त मिलंदा हुआ फनकार बि ॾींदी हुई त कंपनी बि ॾींदी हुई ऐं पोइ ॿिया माण्हू दोस्त वग़ैरह फैन्स वग़ैरह बि जेके उहे सुठो भाईंदा आहिनि अञा ताईं ऐं उनखां पोइ तक़रीबन जेके फनकारूं आयूं इन साइड जूं उहे उन ट्रैक ते ई ॻाइनि पियूं जी हाँ बिल्कुलु जीअं हाणे सुरैया आहे त उन ट्रैक ते ॻाए थी ॿियूं जेके सिंगर आहिनि त उन ट्रैक ते ॻाइनि थियूं जीअं उन मतिलबु स्टाइल सभई फौजिया जे स्टाइल में पहिरीं त उनजा अॼु बि शादी में रुगो उनजा ई सॉन्ग्स ॻाईंदियूं आहिनि पंहिंजा न ॻाईंदियूं फौजिया जा ई सॉन्ग्स ॻाईंदियूं तव्हांजो ट्रैक्टर ईंदो पियो त उन में आवाज़ु हिन वक़्तु बि जेको सो फौजिया जो ई जेको ऐं जेको अले मुंहिंजा मारोड़ा इहो बि फौजिया सुमरो ई अले मुंहिंजा मारोड़ा इहा प्रोडक्शन बि मान्य रिकॉर्डिंग कंपनी जी बि फौजिया सुमरो ई ॻायो हो उन खां पोइ वरी ॿियनि कंपनीज़ वारनि हुनखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॻायो ऐं उस्ताद ज़हूर ख़ान ज़ेबी हुनखे ठाहियो गाॾे साईं छा अशरफ शाइर साहिब हेॾी सुठियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए ख़ुशबू थी अचे अलाए छाजी ख़ुशबू थी अचे वियो साईं मौलवी साहिब पोइ ख़त्मो ॾियूं था तकड़ छो था कयो था दादा हिकिड़ो मिंट हा छा तव्हां बि चकर वकर हणो थोरो जेकी वेठा हुआ नारा बटो इला तीर पिजा साईं जेका अॼुकल्ह शाइरी ॻाई थी वञे हिन मां मुतमइन आहियो जेका अॼुकल्ह फनकार ॻाइनि था शाइरी न बिल्कुलु मुतमइन न आहे को बि मुतमिन न आहियूं असां ॾिसो पिया जेको वल्गरनेस अची वई आहे सॼी शाइरी में साईं खेलदास कोहिस्तानी साहिबु सियासत में चवंदा आहिनि जेल में बि वञिणो पवंदो आहे नवाज़ शरीफ़ साहिब बि केतिरे दफ़ा जेल में वियो त तव्हां सां कॾहिं अहिड़ो इतफ़ाक़ थियो हाणे जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म शिफ्तान लथा हुआ त कराची आया हुआ आख़िरी दफ़ो कराची हिते जॾहिं अचणु थियो त असां 4-5 दोस्त पार्टी जा मेन सीनियर लीडरशिप वेठी हुई हुते
त असांजो जेको सूबे जो सदर शामून शाह साहिबु मूंखे सदाईं ॾेजारींदो त बाबा हाणे जेल में वञिणो आहे तोखे खीलदास जेल में वञिणो आहे त मां त मियाँ साहिबु आयो हुते वेठा हुई त मियाँ साहिब सां कचहरी थिए पई आहे लाइट मूड में मुंहिंजो मियाँ साहिबु इहे शामून शाह मूंखे ॾेजारे ॾाढो जी चओ मुंहिंजो मूंखे सदाईं चवे थो त अहिड़ा हालात ईंदा तूं जेल में वेंदे चई अलाह न करे तूं जेल में कोन वेंदे त मूं चयो साईं दुआ कयो भई हिन त मूंखे ॾाढी जेको ॾेजारण जी कोशिशि कई आहे सो कुदरती अलाह साईं मतिलबु अहिड़ा हालतूं अची पहुतियूं इहे जेको फ़िरौन अची वियो हिन मुल्क में त समूरी लीडरशिप असांजी मियाँ साहिबु शहबाज़ साहिबु मरियम नवाज़ शाहिद खाकान अब्बास हिकु हिकु थी सभु जेल में पिया वञनि मां थोरो थींदो पियो वञा हाणे वारो अचण वारो सो अलाह साईं करम कयो अञा ताईं बचूं था तो सियासत में जेल जेको सो ॾाज हूंदो आहे मां सम्झां थो मूंखे बि फ़ख़्रु हूंदो जेकॾहिं आउं मुस्लिम लीग नून जी सियासत में या नवाज़ शरीफ़ जे विज़न खे अॻियां वधाइण लाइ जेल वेंदुसि त मूंखे इहा क़ुर्बानी क़बूल आहे ऐं मुंहिंजी माफ़ कजो तव्हां विच मां ॻाल्हायां थो असल में तव्हांखे बि मोकिलियो आहे जेल पर हुन जेल जो दरवाज़ो सोढ़ो सची ॻाल्हि ॿुधो न मां 4 ॾींहं जेल में रही न सघियुमि निकिरी आयुमि छो हो पंहिंजे घर में जेल ठाराई उन में रही ॾिठुमि 4 ॾींहं न रही सघी मोटी आहे घर में जेल ठाही नज़र न पर वर्कर त कॾहिं बि जेल खां इन्हनि शयुनि खां न कीबाईंदो आहे उहो चवंदो आहे हाज़िर आहियां हवाला साईं इहो चवंदो आहे पर असल में जेके वञनि था उन्हनि खां पुछी असां 2 दफ़ा रोना अच्छा साईं मतिलबु अशरफ शाइर साहिबु असां सां गॾु आहे हाणे हा ख़ुदा जी सराई ते मां छा कयासीं पाणा छो पटी गॾ कोई जी रेल आहे छा 6 बजे हलियो वेंदो पर प्रोग्राम जा आख़िरी कुझु मिंट आहिनि त साईं शो में अची कीअं लॻो तव्हांखे असां पुछंदासीं साईं मूं तव्हांखे पहिरीं चयो त असां मतिलबु थी सघे थो एतिरा डिज़र्व न बि कंदा हुजूं छा एतिरा डिज़र्व न कंदा हुजूं माना चइबो डिज़र्व न पिया कयूं हिते अचण पर तव्हांजी महिरबानी तव्हां घुरायो तव्हां ताहिर साहिब जी महिरबानी आहे सोहराब साहिब शाइर आहे न पर सोहराब मां सम्झां थो मूंखे मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त तव्हां दोस्तनि सां जे विच में आहियां ऐं धरती टीवी जो तमामु मेगा शो आहे ऐं मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे त अशरफ शाइर मूंसां गॾु आहे असांजा दीवाली शो में वॾो इंतज़ारु सियासी कारकुन बि गॾु आहिनि सो अशरफ शाइर हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे ऐं अलाह साईं समूरनि शाइरनि खे फ़नकारनि हिन शो में अची तव्हां कुझु इंजॉय कयो न मूं बिल्कुलु इंजॉय कयो मां सम्झां थो मां उर्दू चैनल्स जेके शोज़ आहिनि क़िस्म जा थियनि था उनमें मूंखे इंजॉय कई मूं पर हाणे जॾहिं ऑन एयर थींदो हीउ तव्हांजो पंहिंजो शो आहे हीउ बिल्कुलु पंहिंजो शो आहे मूंखे मुंहिंजी सुञाणप सियासत आहे पर उनखां पहिरीं सुञाणप मीडिया आहे ऐं मुंहिंजा दोस्त सरमायो आहे मीडिया जो डॉक्टर देवातो में रक्त जी कमी आहे 2 ड्रिप खपनि ब्लड जी पोइ कंहिंखां वठी ॾियो साईं नाराज़ न थिजो खीलदास ही वीचारो तव्हांखे ॾिसी करे हिन ईअं चयो हक़ीक़त में तव्हांजा बाक़ी पुठा वारा मुंहिंजी बि दिलि जे ज़ोर ॾियंदा साईं तव्हांखे कीअं लॻो शो में अची साईं सुठो लॻो अच्छा हा बाक़ी जेको आहे हमरा जेको विहायो त इहो असांखे सुठो न लॻो सिंध में तव्हां जेका क़यादत आहे उहो केरु थो लीड करे JUI खे साईं बलोचिस्तान जी सही ताहिर खां पुछा कयो आबा ईंदो आहे हुते सिंध जो सेक्रेटरी जनरल केरु आहे JUI जो साईं हाणे तूं यकीन कर एॾा सवाल न कबान बाबा जेको लिखी ॾिनो आहे उहो सवेर तव्हां नारा हणो पिया GA राशिद महमूद सुमर उहो सेक्रेटरी जनरल आहे JUI जो छा मुड़ंदो ई न मां सम्झुमि न ख़र्ची ॾियांव त पोइ सुधरंदो लिफ़ाफ़ो ॾियां साईं न ख़र्ची वर्ची न खपे मूंखे इहे तव्हां रखी छॾियो तव्हांखे वापसी जो किरायो बि न आहे शायदि बी हिकिड़ो मिंट बी जंहिंखे खपे हुनखे वञे न बस साईं अचो पीपल्स पार्टी PDM तव्हां ॿुधायो त सही यको उॾरो था PDM आहे छा PDM शॉर्ट फॉर्म छा जो आहे इहा ख़बर न आहे तव्हांखे छा जो छा बुटो आहे PDM दिव्या जिंदाबाद अचन ममो जिंदाबाद राशन बाबू जिंदाबाद मां हिकिड़ो त पोइ हिननि खे ॿुधाए थो वञा मां हिननि खे ॿुधायां थो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट हाणे ॿीहर हिन खां पुछी ॾेखार ॾिसो PTI वारे खे अचे थो तव्हांखे नथो अचे साईं हिनखे बि ॿिए लिखी ॾिनो आहे तंहिं यादि थो करे हिनखे पाण खे यादि न डेमोक्रेट अलायंस आहे यार तूं मुंहिंजे मथां मूवमेंट आहे तूं मुंहिंजे मथां छो चढ़े बीठो आहे ॿुधायसि न हा
साईं छा पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट हा उनजो सरबराह केरु आहे? पीटीएम जो सरबराह मुंह काला हुआ क्या मुंह काला करप्टों का देता है दुहाई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे। त हाज़रीन ऐं नाज़रीन इहे ते असांजे अॼु जे लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं।